अस्सलाम वालेकुम बारो। सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भलीकार। मां आहियां अली रज़ा मरी, अवां जो रियाज़ीअ जो उस्ताद। अॼु असां क्लास 7 जी रियाज़ी शुरू कयूं था ऐं असां बाब पहिरें जो टॉपिक सेट यानी मेड़ या सिंधी में सेट बि हिनखे चवंदा आहियूं, बिल्कुलु सेट ई चऊं त बि सही आहे, या हिनखे मेड़ चऊं त बि सही आहे। ठीकु आहे, अॼु असांजो टॉपिक इहो आहे त असां सेट पढ़ंदासीं। छा आहे सेट जूं कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि या कहिड़ियूं कहिड़ियूं कंडीशन्स या हालतूं आहिनि जेके पूरियूं थियनि ख़ासियतूं त असां कंहिं मेड़ खे सेट चई सघूं। ठीकु आहे, त अचो पहिरियां सभ खां पहिरियां हुनजी डेफिनेशन पढ़ूं त डेफिनेशन छा आहे। सेट जी डेफिनेशन आहे अ वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स। सिंधीअ में हिनखे छा चवंदासीं, वाज़ह बयान कयल मुख़्तलिफ़ शयुनि जो मेड़। वाज़ह, ठीकु आहे, बयान कयल मुख़्तलिफ़ शयुनि जो मेड़। ठीकु आहे, या सेट। ठीकु आहे, हाणे मां तव्हांखे हिन डेफिनेशन मां हिननि ॿिनि लफ़्ज़नि ते थोरी गहरी वज़ाहत ॾींदुमि। हीउ जेको लफ़्ज़ डिस्टिंक्ट आहे ऐं हीउ जेको लफ़्ज़ वेल डिफाइंड आहे, इन जो मक़सदु आहे छा। प्यारा ॿारो, एक्चुअली मेड़ त खोड़ थींदा आहिनि। मेड़ या मजमूआ या सेट खोड़ ई थींदा आहिनि, पर सेट जी जेका मेन डेफिनेशन आहे उन में जेके ॿ नाला आहिनि, ॿ ख़ासियतूं आहिनि, उहे आहिनि त कोई बि सेट मैथमेटिक्स जे हिसाब सां, रियाज़ीअ जे हिसाब सां सेट तॾहिं थींदो जॾहिं उन में हिकिड़ी ख़ासियत हीअ हुजे त उहो वेल डिफाइन हुजे ऐं ॿी ख़ासियत हुजेसि त उहो डिस्टिंक्ट हुजे। इन खां बाद में कुझु कैरेक्टरिस्टिक्स ऐं ख़ासियतूं ॿियूं बि आहिनि, त उहे ख़ासियतूं कहिड़ियूं आहिनि, उहे ख़ासियतूं प्रॉपर्टीज़ जी शिकिल में असां लिखूं था। पहिरीं आहे त सेट हैज़ ब्रैकेट्स। ही ब्रैकेट्स हूंदियूं आहिनि सेट में। ठीकु आहे, डिंगियूं जेके चऊं हिनखे चइबो आहे विची डिंगी। ठीकु आहे, ऐं इंग्लिश में करली ब्रैकेट। ठीकु आहे, विची डिंगी सेट में लाज़मी तौर ते हुजणु घुरिजे। ठीकु, ऐं ॿी प्रॉपर्टी कहिड़ी आहे, सॉरी, ॿी ख़ासियत त उन में कोमा हुजे। ठीकु आहे, ही यानी जेकॾहिं मां 23 2 ऐं 3 लिखां त मां 2 ऐं 3 जे विच में कामा ॾींदुमि। जेकॾहिं मां कामा न ॾियां त उहो थी वेंदो 23, जेको ग़लति आहे। ठीकु आहे, इन करे जेकॾहिं मूंखे 2 ऐं 3 लिखिणो आहे या के बि 2 शयूं लिखणियूं आहिनि त उन्हनि जे विच में कामा लाज़मी तौर ते ॾियणो पवंदो। ठीकु आहे ॿारो। अच्छा, ॿी ख़ासियत इहा। हाणे अचूं था पाण टीं ख़ासियत ते। त टीं ख़ासियत कहिड़ी हूंदसि, नो रिपीटेशन, यानी दोहराव न हूंदो। ठीकु आहे, दोहराव न हूंदो। कंहिं बि नंबर खे असां, कंहिं बि सेट जे कंहिं बि मेंबर खे असां दोहराए न सघंदासीं। मिसाल, हलो मिसाल मां तव्हांखे आख़िर में ॾियां थो, ही सभु प्रॉपर्टीज़ हुन में क्लियर थी वेंदियूं। सेट नेम should be denoted by capital letters। ठीकु आहे, सिंधी में लिखूं सेट खे या इंग्लिश में लिखूं, पर उन जो हिकिड़ो वे आहे त जॾहिं उन जो नालो ॾींदासीं त चवंदासीं इहो सेट ए आहे या सेट बी आहे या सेट सी आहे।
कॾहिं ईअं न चवंदा त इहो सेट ए आहे, हे सेट ए जेको असां नंढी ABC जो अखर लिखंदासीं इहो नालो सेट जो ग़लति थी वेंदो। ठीकु आहे। बाक़ी जेकॾहिं जेके सेट में अंदरि शयूं हूंदियूं, इन्हनि ब्रैकेट्स जे अंदरि जेके शयूं हूंदियूं उन्हनि खे चइबो आहे मेंबर्स। सेट members are also called entries या वरी ऑब्जेक्ट्स। ठीकु आहे। एंट्रीज़ बि चई सघूं था असां, जेके सेट जे अंदरि ब्रैकेट्स जे अंदरि मेंबर हूंदा उन्हनि खे, या असां उन्हनि खे ऑब्जेक्ट्स चई सघूं था, एंट्रीज़ या ऑब्जेक्ट्स। ठीकु आहे। हाणे ही पंज ई जेको आहे सो प्रॉपर्टीज़ आहिनि। ही पंज ई प्रॉपर्टीज़ अगरि असां ॾिठो वञे, ठीकु आहे, इन पंजनि ई प्रॉपर्टीज़ खे थोरो गौर सां कयूं त अगरि मां 2 सेट लिखां हिते, 1 2 3, ॿियो मां लिखां सेट B 1 2 3 3 4, टियों सेट लिखां 1 2 ऐं चौथों सेट लिखां 2 3, त तव्हां मूंखे हिन में ॿुधायो त कहिड़ो सेट आहे ऐं कहिड़ो सेट न आहे अकॉर्डिंग टू डेफिनेशन। इन्हनि ABCD मां सेट जूं 5 ख़ासियतूं पाण पढ़ियूंसीं, उन्हनि जे हिसाब सां पंजी ख़ासियत न ही, पंजो सिर्फ़ु तव्हांखे हुयो हिकिड़ो नॉलेज जे लाइ ॾिनमि त उन जेके मेंबर्स आहिनि उन्हनि खे छा छा सॾे सघिजे थो। हाणे ॿुधायो मूंखे त A छा आहे, इहो सेट आहे। तव्हां चवंदव ब्रैकेट बि विझींदसि, डिंगी विझींदसि, पहिरीं ख़ासियत ओके। ऐं डेफिनेशन जे हिसाब सां वेल डिफाइंड बि आहे। वेल डिफाइंड जो मक़सदु हूंदो आहे ब्रैकेट हुजे, कामा हुजे, नंबर सही हुजनि, रिपीट न हुजे, सभु कुझु। ठीकु आहे। हाणे जेके डेफिनेशन उन में त जेको आहे सो उन जे हिसाब सां ही ॿई पहिरीं वेल डिफाइंड बि आहे, ब्रैकेट्स वग़ैरह कामा वग़ैरह अथसि। डिस्टिंक्ट जो मतिलबु आहे त रिपीट न आहे, कोई बि नंबर हिन में सेम न आहे, 1 2 3 अलॻि अलॻि आहिनि, हिकु जहिड़ा न आहिनि, मुख़्तलिफ़ आहिनि। त जी हा, ही सेट आहे। अचूं था B ते, त B जो नालो बि कैपिटल लेटर सां आहे, सही आहे। पहिरीं शइ असांजी सही आहे। हिन में डिंगियूं बि असांजूं सही ॾिनल आहिनि, विचूं आहिनि। ठीकु आहे। 1 2 3 3, हिते असांखे ब्लंडर आहे, हीअ ग़लती कई आहे असां। ही जेको 2 दफ़ा 3 आयो आहे, ओ हीअ ॾिसो नंबर 3 जेका आहे असांजी प्रॉपर्टी ख़ासियत उन ते फेल थी वियो, इन करे B असांजो सेट न आहे। C ते अचूं था त C में एंट्रीज़ आहिनि। ठीकु आहे। विच में कामा बि आहे, वेरी गुड। पर हिते अच्छा, हिते C बि आहे, कैपिटल लेटर सां हिन जो नालो आहे सेट जो, वेरी गुड, इहो बि सही आहे। हिकिड़ी शइ आहे हीअ, ॾिसो डिंगियूं कहिड़ियूं आहिनि हिन में डिंगियूं ॾिनल आहिनि हे, हालांकि असांखे ॾियणियूं आहिनि ही डिंगियूं, सो ही बि असांजो सेट न थियो। ऐं D ते अचूं त D छा आहे प्यारा वारो, D छा आहे, D में डिंगियूं बि सही आहिनि ऐं ऑब्जेक्ट्स बि आहिनि, कामा बि ॾिनल आहे। बाक़ी कहिड़ी शइ ग़लति आहे, ओ हीअ, हिन जो जेको नालो आहे उहो ग़लति आहे, नालो कैपिटल हुजणु घुरिजे, इन करे ही सेट बि ग़लति आहे। हलो, ही त हुयो असांजो नंबर्स जे हिसाब सां। पर जे मां चवां A इज़ इक्वल टू ABC ऐं B चवां ABCD, त इन में कहिड़ी ग़लती आहे? इन में इहा ग़लती हिन में त काई बि न आहे। हे सेट आहे सिधो सिधो, छो हिन नालो बि कैपिटल आहे, अंदरि एंट्रीज़ जेको आहे सो। हाणे ॾिसो सेट नेम, चौथी प्रॉपर्टी छा आहे, सेट नेम शुड बी कैपिटल, लिखियल आहे न, ॾिसो कैपिटल लेटर। पर उन जूं जेके एंट्रीज़ आहिनि, जेके मेंबर्स आहिनि, उहे हिन जा वरी कैपिटल न थींदा। ठीकु आहे। हिन जा जेके एंट्रीज़ आहिनि उहे कैपिटल न थींदा, उहे नंढी ABC में थी सघनि था। यानी हिन में जेके अंदरि नंबर मेंबर्स ईंदा उहे नंढी ABC जा थी सघनि था, पर वॾी ABC जो नथो थी सघे, इन करे हिते ही फेल थो थिए। ठीकु आहे। न त हूअं हे सॼो सेट सही आहे, पर हिते छा थो थिए, हिते D कैपिटल आहे ऐं इहा न हुजणु घुरिजे। उमेद आहे तव्हांखे सेट छा आहे इहो सम्झ में आयो हूंदो। सेट आहे छा, सेट यानी मेड, हुनजी डेफिनेशन बि मां इंग्लिश में बि लिखी ऐं सिंधी में बि हीअ लिखी पई आहे, हीअ सिंधी जी डेफिनेशन आहे। ठीकु आहे। ऐं इनखे मां बयान बि कयो त हिन में जेके ही 2 शयूं आहिनि, इन जो मक़सदु छा आहे, ऐं इन खां बाद में 4 5 प्रॉपर्टीज़ बि पढ़ियूंसीं।
ऐं एग्ज़ाम्पल बि कयासीं त कहिड़ो सेट आहे कहिड़ो सेट न आहे। नेक्स्ट लेक्चर में पाण पढ़ंदा त कंहिं बि सेट खे लिखण जा नमूना या टाइप्स या फॉर्म्स केतिरा आहिनि। ठीकु आहे, फॉर्म्स चई सघूं था त कंहिं सेट खे लिखण जा तरीक़ा घणा आहिनि। 3 तरीक़ा हूंदा आहिनि, उहे 3 तरीक़ा पाण नेक्स्ट लेक्चर में पढ़ंदासीं। नेक्स्ट लेक्चर ताईं ख़ुदा हाफ़िज़।